नास्रीन हिते अवां खे आगाह कंदासीं दाबेजी खां पंपिंग स्टेशन में बिजली जी ख़राबी सबब कराची शहर के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई आहे। लाइन फाटण सबब हज़ारे गिलन पानी ज़ाया थी रहियो आहे। रहाइश कॉलोनी में दाख़िल थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, मूंखे आगाह कंदासीं दाबेची खां पंपिंग स्टेशन में बिजली की खराबी सबब कराची शहर के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई है। लाइन फाटण के करे हज़ारे गैलन पानी ज़ाया थी रिहायशी कॉलोनी में दाख़िल थी वियो है। रहवासिन ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। पंपिंग स्टेशन इंतजामिया मूजिब बिजली की बहाली और लाइन की मरम्मती कम में 48 कलाक लगी सघनि था। वहाँ के आगाह कई पिया दाबेची खां पंपिंग स्टेशन में बिजली की खराबी सबब कराची शहर के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई है। लाइन फाटण के करे हज़ारे गैलन पानी ज़ाया थी रिहायशी कॉलोनी में दाख़िल थी वियो है। रहवासी ॾुखियाईनि के मुंह ॾियण ते मजबूर आहिनि। पंपिंग स्टेशन इंतजामिया मूजिब बिजली की बहाली और लाइन के मरम्मती कम में 48 कलाक लगी सघनि था। एक बार ॿीहर नास्रीन अवां खे आगाह कंदासीं दाबेजी खां पंपिंग स्टेशन में बिजली की खराबी सबब कराची शहर का पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई है। लाइन फाटण सबब हज़ारे गिलन पानी ज़ाया थी रहायशी कॉलोनियुनि में दाख़िल थी वियो आहे। रहवासी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। पंपिंग स्टेशन इंतजामिया मूजिब बिजली की बहाली और लाइन की मरम्मती कम में 48 कलाक लगी सघनि था। खबर अवां दाबेची खां ॾेई रहे हूं। पंपिंग स्टेशन में बिजली की खराबी सबब कराची शहर के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई है। लाइन फाटण सबब हज़ारे गैलन पानी ज़ाया थी रिहायशी कॉलोनी में दाख़िल थी वियो है। रहवासी ॾुखियाईनि जो शिकार थी विया आहिनि। पंपिंग स्टेशन इंतजामिया मूजिब बिजली की बहाली और लाइन के मरम्मती कम में 48 कलाक लगी सघनि था। एक बार ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं दाबेची खां पंपिंग स्टेशन में बिजली की खराबी सबब कराची शहर के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच लाइन फाटी पई है। लाइन फाटण सबब हज़ारे गिलन पानी ज़ाया थी रहायशी कॉलोनी में दाख़िल थी वियो आहे। इन जा वधीक अपडेट मालूम कंदासीं। धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद अली नाहियो लाइन ते मौजूद है। जी मोहम्मद अली नाहियो, अपडेट जो। हाँ जी बिल्कुल, कराची के पानी सप्लाई कंदड़ 72 इंच की 5 नंबर लाइन बिजली के डिगे ब्रेकडाउन सबब धमाके सां फाटी पई है। 72 इंच की 5 नंबर लाइन धमाके सां फाटण सबब हज़ारे गैलन पानी ज़ाया थी वियो है। लाइनूं फाटण सबब कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि के पानी की खोट थी सके थी। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त नाक़िस मटेरियल सां मरम्मती कम हुअण करे लाइनूं फाटण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। दाबेजी पंपिंग स्टेशन जो शहर सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। लाइनूं फाटण सबब K4 जा 2 पंप बंदि थी विया आहिनि। वाटर बोर्ड इंतजामिया जो चवणु आहे त मरम्मती कम करे जल्द मरम्मती कम करे कराची के पानी की सप्लाई बहाल कई वेंदी, इंतजामिया जो चवणु आहे। जी ठीक है मोहम्मद अली नाहियो, वॾी महिरबानी अपडेट ॾिना।